नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ हुसैन ॻोठ मां 8 ॾींहं खां मुबीना ॿिनि ॼणनि खे अगवा कयो वियो, जंहिंजी बाज़ियाबी लाइ हुननि जा घर वारा परेशान आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। नौजवान स्टूडेंट 10 क्लास जा स्टूडेंट अगवा थी आहिनि। हिन जा जेके वारस आहिनि सख़्तु परेशान आहिनि। वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे, को क़ानूनी इदारा एक्शन में आया आहिनि न या न आया आहिनि। वधीक हुन सां गरीब न कमाइण वारा न करण वारा से कमाइण वारा चूंडे असांजा घुराए अथऊं हथ जे पुल असांजा झपे खणी विया आहिनि त बाबा दे भाई ॾिसो था काश न वेलो वेचारा कमाईंदा आहिनि, वेलो खाईंदा आहिनि। मुंहिंजे हिकु भाउ जो हथु कटियल आहे, ॿियो मुंहिंजो चेरियो वेठो हुजे, मुंहिंजा भाइट हथनि जा पालियल अठो ॼणा निकिता असांजा अॼु 8 ॾींहं 8 बजे विया आहिनि त असां मोबाइलियूं करे करे थकिजी पिया थिए, न मज़ूर पखड़नि न हे पखड़नि मोबाइलियूं। त असांजा फेर घुमंदा हूंदा, ख़ुशीअ में विया आहिनि घुमंदा हूंदा त असांखे कहिड़ी काल जी ख़बर त असांजा के दग में कंहिं अलाए गुम कयो, अलाए उते गुम कयो, अलाए किथे गुम कयो। असांजा मोटी चलो असांजी अपील आहे हुकूमत खे हिन महिल तो सूबेदार असां हद जो न मोटियो, असां पातो आहे। असां ग़रीब माण्हू ॾिसें थो क़ुर ख़्वानी थियूं हलनि। इहा असांजी अपील आहे हिननि वॾनि माण्हुनि खे, असांजी पीर साईं सरदार पागार खे बि अपील आहे असांजी मदद करे। वज़ीर आज़म खे बि असांजी अपील आहे, वज़ीर आला खे अपील आहे। असां ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं पोरे था, अलाए कॾहिं इहो नओं पाकिस्तान असां वटि को पतो ई कोन्हे अबा, को इहे अलाए किथे आहिनि असांजा ऑफिसर, असांखे को बि न पतो आहे। तव्हां आया हो, असां ग़रीबनि जी का मदद कयो, असांजो इन्हनि वॾनि माण्हुनि असांजो पैगाम पुॼायो। इमरान ख़ान खे चयो त अलाह ख़ुदि असांजी तोखे दुआ आहे त तूं नओं पाकिस्तान असांखे ॾेखार, हे ज़ुल्मी धाड़े लाइ ख़तमु कर। असां मिसकिननि जो वॾियूं सॼो ॾींहुं असां राति ॾींहुं जाॻूं था, असां वटि चोरनि जो भला छा ज़ुल्म आहे। असां ग़रीब काॾे वञूं? वेठा मिसकिन माण्हू अपील आहे असांजी वॾनि कानूनदार वॾनि खे, ऑफिसरनि खे, वज़ीर आला खे, सभिनी खे असांजी मदद कई आहे। 60 लख नथा करे सघूं, असां लख जी रिपोर्ट न आहे त असां 16 लख कोन था करे सघूं, 60 लख कोन था करे सघूं। पुलिस ऑफिसर कोई बि न आयो, अॼु 8 ॾींहं आहे सूमर जा विया हले सूमर वटि। इहा ई असांजी अपील आहे, मिसकिन माण्हू ग़रीबनि मिसकिन वीचारनि जी मदद कई वञे। असां इहा ई अपील था कयूं हिननि खे, वॾनि माण्हुनि खे त बाबा जेको आहे महिरबानी करे असांजा बाज़ियाब थी वञनि त सुठो आहे। मिसकिन माण्हुनि ने मदद हिननि जी हुकूमत करे। त पीर जो ॻोठ हुसैन ॻोठ जे रहवासियुनि जा वीचार ॿुधायो, हुनजे वारसनि जा वीचार ॿुधायो। हुनजो चवणु त 8 ॾींहं आहे मुबैना अगवा थी विया आहिनि ऐं असां पाका कशिया जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां वटि कुल 8 ॾींहं आहे, न ॿरी आहे। असां क़ानूनी इदारनि ऐं ॿियनि वसारनि वज़ीर आला सिंध खां अपील था कयूं त असांजा नौजवान बाज़ियाब कराए ॾिना वञनि त जीअं असांजी परेशानियूं दूर थी वञनि। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।